सुनो प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। फ़ौज के ख़िलाफ़ जेको भी नफ़रत फैलाए तो उन जे ख़िलाफ़ अॼु क़ैद भी थींदी, जुर्मानो भी। आर्मी एक्ट तरमीमी बिल सेनेट खां मंज़ूर थी चुको आहे, जेको रियासती इदारे के ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो या नफ़रत फैलाईंदो तो उन ते ज़रूर क़ैद ऐं जुर्मानो थींदो। उन सां गॾु अॼु खुरम दस्तगीर साहब चयो आहे त चीफ जस्टिस उमर बदियाल जी मौजूदगी ताईं नवाज़ शरीफ जा केस हल थियणु ॾाढो मुश्किल थो लॻे ऐं PDM जे दौरे हुकूमत में एतरी जल्दी कानून साज़ी थी आहे, एतरी जल्दी थी वेंदी आहे, एतिरो PTI जे दौरे हुकूमत में भी कोन थियो। मूंखे टेलीलाइन ते जॉइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान MP आहिनि माइनॉरिटी विंग सिंध जा प्रेसिडेंट डॉक्टर लालचंद उकरानी साहब। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। मेहरबानी डॉक्टर साहब, वक़्तु इलेक्शन थियण था वञनि, हाली त क्लैरिटी आहे, ॾिसजे निगरान सेटअप अचे, उन खां पोइ छा सूरत हाल मुल्क जी बहितर थिए थी, जीअं त असेंबली जे अंदरि जल्दी कानून साज़ी ऐं PDM हुकूमत करे थी, छा चवंदव इन ते? छा आहे जो हाणे तव्हां ख़बर हूंदी सभिनी खे त टाइम पंहिंजो पूरो थियण वारो आहे। उन में असीं पाकिस्तान पीपल पार्टी वारा चऊं था त पंहिंजे टाइम ते इलेक्शन थियणु खपे ऐं इंशाअल्लाह ताला असांखे यकीन आहे त इलेक्शन टाइम ते 2 महीने में 3 महीननि जे अंदरि थींदी। हाणे कानून साज़ी कुझु अहिड़ियूं इलेक्शन कमीशन अगरि वफ़ाक़ी क़ौमी असेंबली में मोकिलिया आहिनि या सेनेट में बिल आया आहिनि त उहे बिल पेश करण लाइ उते असां सूबे में त जेके कुझु जेन्युइन बिल जेके आया आहिनि त उहे वसी पास करण लाइ आख़िर में हुकूमत वञण ते हूंदी त चवंदा आहिनि त उहो कमु को अधूरो में रहिजी न वञे, जेके बिल बक़ाया रहियल आहिनि त उहे इंसान पूरा करे वञे त वरी पोइ निगरान सेटअप ईंदो 3 महीने लाइ 4 महीने लाइ जेको बि थिए। उन खां पोइ जेका नई गवर्नमेंट ईंदी, ख़बर न आहे कंहिंजी गवर्नमेंट थी ठही अचे, त इन हवाले सां सरकार गवर्नमेंट पंहिंजा बिल पंहिंजे हिसाब सां वक़्त ज़रूरत मुताबिक़ पास करे वेंदी आहे। ऐं जंहिंमें आउं सम्झां थो त निगरान सेटअप ईंदो, निगरान सेटअप 3 महीने लाइ ईंदो, 3 महीने खां पोइ जेन्युइन तो जमहूरी तरीक़े सां जीअं इलेक्शन असीं पाकिस्तान पीपल पार्टी चऊं था कि PDM जी गवर्नमेंट बि इहा असांजी कोalition में गॾु आहे, उहो बि इलेक्शन जी हिमायत था कनि, इलेक्शन मुल्क खे हिन बुहरान मां ऐं ॾुखियनि मसइलनि मां मुंहिंजे ख़्याल में कढंदी। निगरान जो सेटअप त तव्हां ख़बर हूंदो टेम्पररी हूंदो, 3 महीना 4 महीना हूंदो आहे, पर कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके निगरान जे दौर में बि उहे कमकार जी रुकावट हूंदी आहे, कमकार न करे सघंदा आहिनि। वफ़ाक़ में जेके कल्ह अॼु कुझु 2 बिल पेश थिया आहिनि, उन में इनजी इहा आहे त निगरान सेक्टर में बि घटि में घटि एतिरो कमु थिए जो करे का मुल्क खे ॾुखियाई महसूसु न थिए। त वरी का गवर्नमेंट जेका नई अचे, पीपल पार्टी अचे, नून अचे, त उहो बि पंहिंजे सुठे नमूने सां कमु करे सघनि, इन करे कुझु बिल पेश थियनि पिया ऐं पास थियनि पिया। सही। डॉक्टर साहब, हिन 15 महीननि में भी का कारकर्दगी बेहतर त न आहे। सिंध के अंदर पीपल्स पार्टी मज़बूत आहे, हिन में कोई शक न आहे। मतलब पंजाब के अंदर पीपल्स पार्टी एतरी मज़बूत ना है, पीपल्स पार्टी के उतों MNAs का मतलब त मिलन त ॾाढी मुश्किल थी लगे, कुछ MNA ज़रूर मिलदा। सेंट्रल पंजाब में नून लीग अॼु भी मज़बूत है, छा चवंदा? कोन्हे, छा आहे पाकिस्तान पीपल पार्टी तव्हां ॾिठो हूंदो त कमु कयो आहे सिंध जी सूरत हाल में 15 साल वाक़ई कंटिन्यू रहिया आहिनि, पर ईअं कोन था चऊं त सफ़ा खीर जो नज़ू आहे छॾियो न, पर 15 सालनि में या अॻियां पाण वञूं था त मुल्क सूबे सिंध में वॾी तबाही लॻी पई हुई। पाकिस्तान पीपल पार्टी जी गवर्नमेंट अचण खां पोइ काफ़ी बहितरी आई है, प्रोजेक्ट सुठा प्रोजेक्ट ठहिया आहिनि, रोड स्ट्रक्चर ठहिया आहिनि, यूनिवर्सिटियूं ठहियूं आहिनि, ब्रिजिस ठहियूं आहिनि, अंडरपास ठहिया आहिनि, त इहे सभु ऐं हेल्थ सेक्टर में तमामु सुठो कमु थियो, एजुकेशन सेक्टर में तमामु कमु थियो। त आउं सम्झां थो त हींअर जेको पंजाब में बि पाकिस्तान पीपल पार्टी खे मोट तमामु सुठी मिले पई। साउथ पंजाब में ऑलरेडी पाकिस्तान पीपल पार्टी जी पोजीशन तमामु सुठी है। सेंट्रल पंजाब में पाकिस्तान पीपल पार्टी में जीअं निगरान सेटअप शुरू थींदो कि पाकिस्तान पीपल पार्टी में अञा घणी शमूलियत थींदी। मूंखे यकीन आहे त पाकिस्तान पीपल पार्टी हींअर सोणे अंदाज़ सां, सुठे अंदाज़ सां, जमहूरी अंदाज़ सां उभरजी पाकिस्तान जी सियासत में तमामु घणी इलेक्शन खां पोइ सीटूं खणंदी ऐं गवर्नमेंट जेका ठहंदी सा पाकिस्तान पीपल पार्टी जी ठहंदी। सही। डॉक्टर साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे त कानून साज़ी थींदी पई वञे, फ़ौज जे ख़िलाफ़ जेको नफ़रत फैलाईंदो उन्हनि खे क़ैद ऐं जुर्मानो थींदो। आर्मी एक्ट तरमीमी बिल सेनेट खां भी मंज़ूर थी वियो आहे। इहा त बहितर आहे त जेकॾहिं को इदारे जे ख़िलाफ़ और रियासती इदारे के खिलाफ अगर कोई नफ़रत फैलाए तो उते कैद भी थे, उन ते जुर्मानो भी थे, छा चवंदो डॉक्टर साहब? न, इहा ॻाल्हि त वाक़ई सही आहे। हीअं त सेनेट मां बिल पेश थियो ऐं पास थियो आहे, सम्झी त मुंहिंजे ख़्याल में त
त हिन इदारनि जे ख़िलाफ़ अगरि कोई अहिड़ा कम ग़लति कनि था, जीअं 9 मई जो वाक़ियो थियो, असांखे इन वाक़िए तमामु घणो शर्मसार करे छॾियो पूरी दुनिया में, तमामु असांखे काफ़ी साल पुठिते धिके छॾियो। त अहिड़नि अगरि वाक़ियनि जी को हरकत अगरि करे थो, मुंहिंजे ख़्याल को बि सियासी पार्टी अहिड़ा वाक़िया न कंदी आहे। ही दहशतगर्द पार्टियूं हूंदियूं आहिनि जेके शरपसंद अनासर हूंदा आहिनि, या जेके जमहूरी तरीक़े सां न हलण वारियूं हूंदियूं आहिनि, जेके मुल्क जी बहितरीन भलाई वारे न वेंदियूं आहिनि, जेके मुल्क जे ख़िलाफ़ हूंदियूं आहिनि, अहिड़ियूं के सियासी पार्टियूं उहे सियासी रंग ॾेई पोइ कनि त उन्हनि खे घटि में घटि सज़ा मिलणु खपे। 9 मई वारे वाक़िए खां पोइ माण्हुनि जी अखि खुली आहे त अहिड़ियूं दहशतगर्द पार्टियूं बि अहिड़ियूं हरकतूं करे सघनि थियूं ऐं उहे वरी पाण खे सियासी जमहूरी पार्टियूं सम्झनि थियूं, त उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में सख़्त में सख़्तु सज़ा मिलणु खपे ऐं सख़्त में सज़ा ॾींदा, उन ते पाबंदी मरींदा त अॻियां घटि में घटि बहितरी ॾे। उहा जेकॾहिं को ॿी नई सियासी पार्टी बि अचे थी त घटि में घटि उनखे इहो सबक़ु मिलणु खपे त हीअ दहशतगर्द पार्टी न थिए, हीअ सियासी ऐं जमहूरी तरीक़े सां मुल्क जी भलाई ऐं बहितरीअ लाइ हू घटि में घटि पार्टियूं सोचीं थियूं। डॉक्टर साहब, सिंध के अंदर कोशिश कई वही है जड़े तरीक़े से मौलाना फजल रहमान JUIF ज़रदारी साहब जी मौलाना साहब सां तमामु घणी सुठी अंडरस्टैंडिंग भी है, पर उहे लाड़काने में तव्हां सां इलेक्शन भी सिंध में विढ़ंदा आहिनि। JUIF जीअं त मौलाना फजल रहमान जी सदरुद्दीन सां मुलाक़ात, GDA जे मेंबर सां मुलाक़ात, एक सिंध जे अंदर तव्हांखे कोशिश कई वेंदी त तव्हांखे कुछ हल्कनि जे अंदर टफ टाइम ॾिनो। हिकु इहा, ॿी MQM के सपोर्ट किया है लीडर ऑफ द अपोजिशन के, जड़े तरीक़े सां GDA कोशिश करे थी त सिंध में तव्हां सां मुक़ाबलो करे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी है, पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत तरक्की न थिए थी। अगर को पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कम सुठो थियल हूंदो, पाकिस्तान पीपल्स पार्टी सुठी खिदमत कई हूंदी सिंध में, त हुननि जे को बि अवाम खे वोट खां रोके नथो सघे। भली ही GDA जहिड़ियूं पार्टियूं ठाहिनि, कोलिशन कनि, मौलाना लाइ बि असां इज़त आहे, GDA लाइ सभु जेकॾहिं मिली जुली अगरि पाकिस्तान जे लाइ या सूबेनि जे लाइ सुठो कमु कनि थियूं त अवाम हुनखे पाण ई वोट ॾींदी। पर आऊं सम्झां थो त सिंध में जेके बि कोशिशूं कनि था उन्हनि जूं कोशिशूं नाकाम वेंदियूं। सिंध में सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत लाइ अगरि रोज़गार ॾिठो वञे, डेवलपमेंट ॾिठी वञे, कमकार जे हवाले सां ॾिठो वञे त ख़िदमत कई न पाकिस्तान पीपल पार्टी कई है। हा, ही इलेक्शन जे टाइम ते पोइ अहिड़ा इतारा ठहियलु आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो कि 9 सितारा के 10 सितारा के अहिड़ा इतारा ठहंदा आहिनि त एंटी पीपल पार्टी जे पाकिस्तान पीपल पार्टी जे एंटी ठहंदा आहिनि। पर जॾहिं इलेक्शन टाइम ईंदो आहे त उन्हनि खे अवाम खे ख़बर पई वेंदी आहे त पाकिस्तान पीपल पार्टी माण्हुनि जी ख़िदमत करे सघे थी, ख़िदमत कई आहे, त पोइ वोट पाकिस्तान पीपल पार्टी खे मिले थो। तव्हां ॾिठो हूंदो त इम्तियाज़ 2007 शहीद राणी जी शहादत खां पोइ वरी 2013, वरी 2013 खां पोइ 2018 पाकिस्तान पीपल पार्टी खे सिंध जे माण्हुनि तमामु घणो वोट ॾिनो ऐं असांजूं सीटूं 7 खां 13, 13 खां 18, इनशा सां 18 खां 23 में बि असांजूं सीटूं वरी वधीक ईंदियूं। उहो अवाम ॾिसे पई त पाकिस्तान पीपल पार्टी अवामी पार्टी आहे, अवाम जी ख़िदमत करे पई, इन जे करे असांखे वोट मिले थो ऐं असां उन वोटनि जे अवाम जे वोटनि सां कामयाब थी ऐं सीटूं हर भेरे मथे खणूं था। मूंखे यकीन आहे 2023 में बि ही भले GDA चाहे मौलाना चाहे ॿियूं पार्टियूं गॾिजी सजी ठहनि, पर पाकिस्तान पीपल पार्टी जो मुक़ाबिलो करणु इन लाइ तमामु ॾुखियो रहंदो। वरी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां टाइम ॾिनो, ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां पोइ था अचूं।